कराची मां रिपोर्ट करे रहियो आहे असद अली उमरकोट जे ज़िले जे पितौरो थाणे जे हद ॻोठ बचाव बंद विलायत शाह जे रिवासी जोड़े ज़ुबैर सोलंकी ऐं ज़ुबैदा सोलंकी 20 जनवरी 2026 ते कराची सिटी कोर्ट में पंहिंजी मर्ज़ी सां प्यार जो परणो कयो आहे, जंहिं बाद खेनि शदीद जानी ख़तरा लाहक थी विया आहिनि। गॾा प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़ुबैदा सोलंकी चयो त आऊं आकिल बालिग़ आहियां ऐं पंहिंजी मर्ज़ी सां शादी कई आहे। न मूंखे कंहिं वरगलायो आहे, न ई अगवा कयो आहे, न ई का ज़बरदस्ती थी आहे। हुन चयो त आऊं रुॻो टिनि कपिड़नि में पंहिंजे माइटनि जे घर मां निकिरी कराची सिटी कोर्ट में पहुतयसि, जिते शरीयत मोहम्मद मूजिब निकाह कयो आहे। ज़ुबैदा सोलंकी वधीक चयो त पसंदि जो प्रणो मुंहिंजे लाइ गुनाह बणिजी वियो आहे। संदसि इल्ज़ाम आहे त संदसि माइट गुलबहार, न्याज़ एजाज़, मुख्तियार पुनवर ऐं कादिर सोलंकी मथसि ऐं संदसि मुड़ुसु मथां कारोकारीअ जे कूड़े तहमत मढ़े खेनि क़त्ल करण लाइ ॻोल्हे रहिया आहिनि, जीअं त संदसि साहिड़ियुनि खे बि संगीन धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुन चयो त मथियनि माण्हुनि जा असर रसूख़ वारनि ज़मींदारनि ऐं बासरनि धुरियुनि सां वेझा लॻा पिया आहिनि ऐं हू पुलिस ज़रिए हाफ या फुल फ्राई कराए क़त्ल कराइण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ज़ुबैदा सोलंकी चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, चीफ जस्टिस, चीफ सेक्रेटरी सिंध, होम मिनिस्टर सिंध, IG सिंध ऐं SSP उमरकोट खां मुतालबो कयो त हू कानून मूजिब नोटिस वठी ज़ाल मुड़ुसु समेत संदनि साहुरनि खे मुकमल तहफ़्फ़ुज़ फराहम करे प्रोटेक्शन ऑर्डर जारी कया वञनि त जीअं हू बिना ख़ौफ़ जी ज़िंदगी गुज़ारे सघनि।